शिदातपुर वेझो ॻोठ घुराम खान जमाली में जमाली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में सिम जे मामले तां छेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में अली ॾिनो जमाली, मंसूर जमाली, इमामुल्लाह जमाली, गुलाम हुसैन जमाली, आदिल जमाली लठियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिम्स अस्पताल आंदो वियो, जितां चइनि ज़ख़्मियुनि खे हैदराबाद रेफर कयो वियो। हिकु ज़ख़्मी आदिल जमाली सिम्स अस्पताल में सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असांजे चाचा मंसूर जमाली जी मोबाइल सिम गुम थी वई हुई, जेका सिम लुत्फ़ जमाली वारनि जी औरत खे हथ आई हुई, जंहिं औरत पंहिंजे सौट याकूब जमाली सां फ़ोन ते ॻाल्हाइण ते झेड़ो थियो आहे ऐं नूरुद्दीन जमाली, अली जमाली, हफ़ीज़ जमाली, नज़ीर जमाली समेत 10 ॼणनि हमिलो करे असांखे ज़ख़्मी कयो आहे ऐं सिम्स अस्पताल में वरी हमिलो करे असांखे ज़ख़्मी कयो आहे। हुन शिदातपुर पुलिस सिम्स अस्पताल पहुची झेड़े खे टारे छॾियो।